अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाला सा सभिनी के हिदायत नसीब फरमाए, ईमान सा रहाए व इंशल ईमान सा वडाए। दुनिया में सोने हबीब जे दर्जे सच्ची गुलामी नसीब फरमाए, आखिरत में उन महबूब जी ज़ियारत शफाअत इंशल पाड़ो नसीब फरमाए। हिया मिलाद पाक जी महफिल जिनजो उन्वान है रोज़े महशर ऐं शफाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजे ईमान जो जुज़्व है क़यामत जे दिहाड़े के मञण। तेसी ताईं को माण्हू मोमिन नथो थी सके जेसी ताईं वो क़यामत जे दिहाड़े ते ईमान न आणींदो। वो दिहाड़ो अचण वारो आ जेको फैसले जो दिहाड़ो हूंदो। अल्लाह जी कहारी कोरट लगंदी ऐं हर माण्हू खे पंहिंजे अमलन जो हिसाब किताब ॾियणो पवंदो। कुरान पाक में रब्बुल आलमीन जल्ल शानुहु उन दिहाड़े जो जिक्र बार बार फरमायो आ। वो हैबतनाक दिहाड़ो हूंदो जो अल क़ारियतु मल क़ारियह व मा अदराक मल क़ारियह। क़यामत छा है? क़यामत तो के केड़ी खबर त क़यामत छा है? यौम यकूनु नास कल फराशिल मबसूस। उन क़यामत वारे दिहाड़े में माण्हू इए हूंदा जीअं पतंग परेशान हूंदा है। रात जो जने इहो बरंदो आ त मच्छर उन जी चौधारी कीअं पचंदा ऐं पजरंदा आहिनि, भुजंदा ऐं खामंदा आहिनि। इए क़यामत जे दिहाड़े में हर माण्हू परेशान हूंदो। वतकूनुल जिबाल कल इहनिल मनफूश। जे पिंजल कपह जा ढेर हवा ते ईअं उॾामंदा आहिनि, तीअं वॾा वॾा जबल ऐं पहाड़ बि तीअं उॾामंदा। ज़मीन यौम तुबद्दलुल अर्द बिग़ैरिल अर्द। हिन ज़मीन खे ॿी ज़मीन सां मटायो वेंदो। ही ज़मीन मिट्टीअ जी आ, हूअ ज़मीन ड्रामे जी हूंदी। छा जी हूंदी? यार तव्हां इएं वेठा आहियो ॼण मुंहिंजी ॻाल्हि तव्हां ॿुधो ई कोन था, सम्झो बि था या कोन था सम्झो। जेके अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे सो त ॻाल्हाए चए सुभान अल्लाह। खबर तो पए त जमालियुनि जे अब्दुल रज़ाक जमाली जे ॻोठ में वेठो आहियां या के मुकाम में वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह, वरी भी चओ सुभान अल्लाह।
आयो जो मारो चुप बोले छाजे करे चुप वेठा आयो समझो उन दिहाड़े ते जमीन ट्रामे जी थी हे सितारा बेनूर थी छणी किरी पौंदा सिज ऐं चंड पाण में टकराए जी पौंदा धमाका थी विंदा आवाज थी विंदा ऐं इन धरती जे चौधारी छाए धरती जे चौधारी पानी आ धरती जे चौधारी छाए पानी आ ऐं जने बाह लगंदी आ त छा सा जसाए भी आ पानी सा पर इने धरती जे चौधारी जेके समुद्र है उन पानी के बाह लगी जे पेट्रोल के बाह लगंदी आ तीए समुद्रन जे पानी के बाह लगी विंदी ऐं उहा बाह समुद्र में जा बाहर निकरंदी ऐं माण्हुनि खे काहीं दी जीअं धनार बकिरुनि खे छिकींदो आहे पुट ॻाल्हि सम्झ में अचेव थी माण्हू थकिजी पवंदा हली हली थकिजी पवंदा वेहंदा त बाह बीह रहंदी वरी जेमहिल थक भञे ताज़ा ताज़ा थींदा तो वरी बाह सेकींदा वरी उनखे बाह तौ ॾींदी वठी भॼंदा चेनी पासनो धरती जे बाह भरी वेंदी ऐं माण्हुनि खे धिकींदी ईंदी गेलींदी ईंदी काहींदी ईंदी जीअं धनार बकिरुनि खे खाईंदो आहे ईअं इहा बाह माण्हुनि खे गेले हिकिड़े मशर जे मैदान में हिकिड़ी जाइ ते माण्हू सभु गॾु थींदा हज़रत आदम का वठी दुनिया जे आखिरी इंसान ताईं लखे करोड़े माण्हू पैदा थिया आहिनि पर ये सब माण्हू हिकिड़े मैदान मशर में गॾु थींदा वो अहिड़ो सुठो मैदान हूंदो जो हिते मेह बीठी हुजे मेल ताईं त थी सघे थो नज़र अचे पर मेल ॿियनि खां परते उहा मेह नज़र न ईंदी जी हितों ता 100 खन किलोमीटर अॻिते वञो त वॾा वॾा पहाड़ तव्हांखे नज़र ईंदा हितों नज़र कोन्दा अचनि दादू वञो जोही वञो त पर वॾा वॾा जबल आहिनि हितों नज़र नथा अचनि हाणे इहो मैदान को मैदान हूंदो न जिते में अरबे खरबे इंसान गॾु थींदा केॾो वॾो मैदान हूंदो पर उहो एॾो साफ़ मैदान हूंदो जो हीअं तिर जो दाणो इहो हिकिड़े किनारे ते रखिजे त हुन किनारे वारा हिन खे ॾिसी वठंदा एॾो सुठो मैदान हिकिड़े मैदान में सभु माण्हू गॾु थींदा ऐं उहो ॾिहाड़ो हूंदो जो सभु माण्हू बदन खां नांगा हूंदा कंहिंजे जिस्म ते अंग ओढ़ण जो कपिड़ो न हूंदो ऐं हिकिड़ो ॿिए ॾे ॾिसी न सघंदो ॾिसण जी कंहिंखे हिम्मत न थी सघंदी हर को पंहिंजे पंहिंजे परेशानी में वरतल हूंदो पुट जॾहिं माण्हू खे अलाह जी पनाह में रखे मिसाल के जो पुट मरी वेंदो आहे नौजवान पुट मरी वञे वञे परेशानी में कंहिं शइ जी ख़बर न पवंदी आहे कंहिं ॻाल्हि जी सुध समा न पवंदी आहे केरु आयो केरु वियो ख़बर न पवंदी आहे पर उहो ॾिहाड़ो वाहिदुल क़हार जी कोरट हूंदी अल्लाह जी बेनियाज़ दरबार हूंदी ऐं सभु माण्हू हिकु मैदान ते गॾु हूंदा पर हिकिड़ो अख खणी ॿिए खे न ॾिसी सघंदा ज़मीन ट्रामे जी हूंदी माण्हुनि जा पेर उन में ट्रामे ते तपंदा देग छाजी ठाहिबी आहे ट्रामे जी छाजे करे त देग ट्रामो जल्दी तपंदो आहे ऐं देर सां ठरंदो थोड़ी बाहि ते देग तपी वेंदी आहे ऐं ठरंदी सोली न आहे इन जे करे उहा ज़मीन छाजी हूंदी ट्रामे जी हूंदी ऐं हे सिज जेको आहे सो असां को 1000 किलोमीटर परे हजार पर इहो सिज एतिरो ईंदो जेतिरी हिकिड़ी गिराक हां ऐं पोइ तव्हां नौशहरे जी ऐं नवाब शाह जी गर्मी ॾिठी आहे जॾहिं सिज तपंदो आहे उन्हारो चालीहो हूंदो आहे त ॿाहिरि निकिरबो आहे त पेर सड़ंदा आहिनि
बगैर जुती जे माण्हू ॿाहिरि न निकिरी सघंदो आहे, जिन में लुक लॻंदी आहे, घर में हवा घुलंदी आहे, झोलो लॻंदो आहे त माण्हू जूं कननि जूं पापड़ियूं सड़ंदियूं। ही त हज़ारे किलोमीटर सिज परे आहे ऐं ज़मीन मिटी जी आहे। उहा ज़मीन ट्रामे जी हूंदी, सिज गिराट जेतिरो क़दुरु मथों अची वेंदो। पुट कन खोले ॿुधो, मां पंहिंजे तरफ़ों नथो चवां, अल्लाह जो क़ुरान आहे, रब जो कलाम आहे। ओ हिकिड़ो ॾिहाड़ो केॾो हूंदो, फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना, 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो। अल्लाह अकबर। जॾहिं खुद हज़रत आदम पैदा थियो आहे ऐं हिन वक़्त ताईं 10,000 साल गुज़रिया आहिनि। घणो? हज़रत आदम खां वठी हिन वक़्त ताईं 10,000, पर वो हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो हूंदो। माण्हू पेरा बीठा हूंदा ऐं हर माण्हू खे पंहिंजे सिर जी लॻंदी। पुट अॼु तव्हां अल्लाह ॾिठो आहे, तव्हां अल्लाह ॾिठो आहे, पर क़यामत जे ॾिहाड़े में अल्लाह पाण साम्हूं थी ईंदो, साम्हूं रूबरू रब हूंदो। अदालत जी कुर्सी लॻंदी, अल्लाह वाहिदुल क़हार ईंदो ऐं हिते जेकी कुझु कई उहे सभु तुंहिंजा अमल दफ़्तर तुंहिंजे कुलनि ते जेके मलाइक लिखनि था वेठा, उहे दफ़्तर हथनि में मिलंदा। जेकॾहिं को नेक माण्हू हूंदो त उनखे दफ़्तर सॼे हथ में मिलंदो ऐं जे बदकार, बदकिरदार, गुनहगार, मुजरिम ऐं ॾोहारी हूंदो त उनखे वो दफ़्तर ही खबे हथ में हूंदो या ही पुठी पुठियों हूंदो। पो ओॾीमहिल हुकुम थींदो, इक़रा किताबक, पंहिंजो किताब पाण पढ़। खोले पढ़ंदो त अणपढ़ियो माण्हू उते पढ़ियल थी वेंदो। हर माण्हू जी ॿोली अरबी हूंदी। कहिड़ी? अरबी ॿोली हूंदी। दफ़्तर अरबी में लिखियल हूंदो। वो पढ़ी ॾिसंदो, अल्लाह मा लिहाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा। ही किताब जंहिंमें मुंहिंजी ज़िंदगी जी का नंढड़ी ॻाल्हि बि रहियल नाहे, का वॾी ॻाल्हि बि नाहे, हर शइ हिन किताब में लिखी पई। ॾिसंदो यादि ईंदुसि। मिसाल, अॼो की तव्हां हिन मजलिस में आया आहियो न, अॼु आहे रबीउल अव्वल शरीफ जी 10 तारीख़ जुमे जो ॾियारो। अॼु तव्हां हिन महफ़िल में आया आहियो, हीअ महफ़िल लिखी पई हूंदी 10 रबीउल अव्वल सन 1425 हिजरी ऐं 1426 ऐं जुमे जे ॾियारे ते टिपारी नमाज़ खां पोइ अब्दुल रज़ाक जमाली ॻोठ में जलसो हो, उन में ही माण्हू गॾु थिया। इहो तव्हांजो दफ़्तर में लिखियो पियो हूंदो। तकरीर जी कहिड़ी थी इहा बि लिखी बीठी हूंदी। ॿुधण वारा कहिड़ा हुया उहे बि लिखियल हूंदा। तव्हांखे यादि ईंदो त बराबरि इहा मजलिस थी हुई, इहा तकरीर असां ॿुधी हुई। वरी जो हितो निकितो मजलिस मूं ॾिठई कंहिंजी चङी जुती दुआ पाई हुई, उहो बि लिखियो पियो हूंदो त फलाणे फलाणे जी जुती चोराई, उहो लिखियो पियो हूंदो। मिसाल तो ॾियां ॻाल्हि खे सम्झाइण लाइ। ये तो मजलिस मस्जिद जे दरवाजे तो खयूं था वञो, तव्हां खिलो जाजे लाइ तव्हांजा जमाली न हूंदा, मुंहिंजा अंसारी हुजनि मथां। मस्जिद जे दर तां जुतियूं खयूं था वञनि। असांजी मस्जिद मातली शरीफ में हिकिड़ो माण्हू आयो, बेपारी नमाज पढ़ी, तालिब विया मदरसे में, उस्ताद विया पढ़ाइण जे लाइ, ॾिठई त केरु कोन्हे, जारे में क़ुरान शरीफ रखिया, मथों लॻल हो घड़ियाल, मथे घड़ियाल ते पहुची न पियो सघे, उहे क़ुरान हेठों रखे हिक ॿिए ते सथे रखी क़ुरान, उन्हनि जे मथां पेर ॾेई चढ़ी घड़ियाल लाहे खणी हलियो। असांजे मुंहिंजे मस्जिद जी ॻाल्हि आहे। घड़ियाल 250 जो
ऐं किरोड़न खां कीमती कुरान जेके लत ॾेई मथो चढ़ी बीठो। ये सब दफ्तर में ॻाल्हियूं लिखियल हूंदियूं, ॾिसंदो चवंदो त बराबर ये मुको खताऊं थियूं आहिनि, ये गुनाह मुको थिया आहिनि। रब पुछा कंदो न भला ये गुनाह कया हुयव या मलाइकनि इहे लिखिया आहिनि? ॾिसी चवंदो मौला ये खताऊं मुको थियूं आहिनि, मूं गुनाह करे वेठो आहियां। पुट हेॾे ध्यानु कयो, इहो मलाइकनि दफ़्तर लिखियो हूंदो, उहो पेश ईंदो, ॾिसंदो मञंदो त इहे मूं गुनाह कया आहिनि। पर माण्हू जी आदत आहे कूड़ हणण जी। कोर्टुनि में बि कूड़ा कसम था माण्हू खयूं वञनि, कूड़ा क़ुरान मथे ते था रखनि। अहिड़ा माण्हू बि अथई हिन दौर में, कूड़ा कसम था खणनि। साईं फरमाइनि था जे कूड़ो कसम कयो उनखे दोज़ख जी बाहि में टुकायो वेंदो। पो माण्हू जी आदत आहे कूड़ हणण जी, उते कूड़ हणणु चाहींदो। रब फरमाईंदो त ख़ल्क़ सां कूड़ हई जो ख़ालिक सां कूड़ थोड़ी। अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम, हुकुम थींदो ए मलाइको इन जे वातन ते मोहरूं हणोस, बंद कयोस वात खे। बदअमाल बदकिरदार अज मूं रब जे साम्हूं कूड़ थो हणे, बंद कयोस ज़बान खे। ज़बान ते तालो लगी वेंदो, मोहर लगी वेंदी। नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम, हाणे हुन जा हथ ॻाल्हाईंदा। हथ चवंदा जन हथन सां परावा माल फबायई, रिश्वतूं वरतई, व्याज वरतई, जुआऊं वरतई, ओ इहो बेहयाई जा कम कई। सिंधी आई बड़ो चाही कन खोले मुझ कुरान रब जो अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। हथ शाहिदी ॾींदा ऐं पेर शाहिदी ॾींदा, जन पेरनि सां विकू भरे वेंदो हो। ज़िना जे लाइ वियो, चोरी जे लाइ वियो, धाड़े जे लाइ वियो, ये पेर शाहिदी ॾींदा, पेर गवाही ॾींदा। वदा ओ मिठा अॼु जेकॾहिं मीलाद जी महफ़िल में आयो ही त ही पेर ते शाहिदी ॾींदा त मीलाद नमाज ते तो वनी, ये पेर शाहिदी ॾींदा ते नमाज ते वेंदो हो। सियारे जे सीअ में हुज़ू कंदो हो, हथ में शाहिदी ॾींदा, पेर में। कुरान सचो आ, मञो था कुरान खे? हथ शाहिदी ॾींदा, पेर शाहिदी ॾींदा। वरी कुरान तो फरमाए इन समा वल बसर वल फुआद कुल्लु उलाइका कान अन्हु मसूला। कन्न शाहिदी ॾींदा, कन्नन खां पुछो वेंदो। कन्नन सां गाना तो ॿुधी, रिकॉर्ड तो ॿुधी, गिलाऊं तो ॿुधी, फहश कलाम तो ॿुधी, ये कन्न क़यामत जे ॾियारे में शाहिदी ॾींदा। पर जेकॾहिं कन्नन सां अॼु तूं अल्लाह जो कुरान तो ॿुधी, मदीने वाले साईं जी नात तो ॿुधी, ये कन्न शाहिदी ॾींदा। इन समा वल बसर अखियूं शाहिदी ॾींदियूं, जन अखियुनि सां अल्लाह वारनि जी ज़ियारत कई, जन अखियुनि सां कुरान जी ज़ियारत कई, जन अखियुनि सां अल्लाह जे घर बैतुल्लाह जो दीदार कई, जन अखियुनि सां मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जे गुंबद ख़बरा मस्जिद नबवी। तुझे नेकी जो अखियूं शाहिदी ॾींदियूं, पर खुदा न ख़ास्ता इन्हनि अखियुनि सां परावर नंग ॾिठई, फिल्मूं ॾिठई, मोबाइल में खईं तो वठी क्लिपूं खोले ॾेखारिया माण्हुनि जे के तूं केॾी ॾाढ़ी रखी वई, छा थो कंदो वञो, मूंखे ख़बर आहे तुंहिंजे लक्षण। हाँ माण्हुनि खां लिकी लिकी
उघाड़ा फिल्म तो ॾिसी पर रन जो तस्वीरूं तो ॾिसी क़यामत जे ॾिहाड़े अखियो शाहिदी ॾी गई हां तुंहिंजा बदन जा उज़वा वल फुआद दिल शाहिदी ॾींदी दिल में जेके बुराई जा मनसूबा सोचूं वेठो ही ॿिए खे ख़बर नाहे चाचे के मामे के मिट के माइट के खबर नाहे वहुवल लतीफुल खबीर अल्लाह बारीक बीन खबर वारा यअलम खाइनतुल अयुन व मा तुखफी सुदूर अख जी ख़यानत के रब ॼाणंदो आहे जेके दिल में ॻुझा राज़ थई जंहिंजी कंहिंखे ख़बर नाहे पर वाहिदुल क़हार खे ख़बर पुट ॻाल्हि सम्झो था ये शाहिदी जो हलन पियो कोरट कंहिंजी आ अल्लाह जी शाहिदी जो हलन पियो तुंहिंजे मथा मुंहिंजे मथा शाहिदियूं हथ शाहिदी ॾिना पेर शाहिदी ॾेई विया अख शाहिदी ॾेई वई कन शाहिदी ॾेई विया दिल शाहिदी ॾेई वई घणी शाहिदी थियूं ऐं छहीं पहिरीं जेका ॿुधाई मां मलाइकनि शाहिदी ॾिनी दफ़्तर वारी मलाइकनि लिखियो 6 शाहिदी वरी रब जो कुरान में फरमाए त हे जेका बदन जी खल ते जेके वार है न यो वार वार शाहिदी दी वार वार मिसाल केडी मल कुरान बुधई हदीस बुधई या महबूब जी का नात बुधई उनजा वार खड़ा थी सिंधी में चवंदा आहिनि वार कांडार जी वञण तांजा वार कदे कांडार पाए हां कदे नेकी जी गाल ते वार कांडार जी विंदा आहिनि कदे गुनाह जी गाल ते बेहयाई जी गाल ते वार कांडार जी विंदा पो ये खलब शाहिदी ॾींदी पर वार वार शाहिदी क़ालू वक़ालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना वो मानू पंजे खल के चोंदो तो मूते शाहिदी छो ॾिनी तू तो मुंहिंजी खल ही तू तो मुंहिंजे बदन जो उज़्व ही मुंहिंजे खिलाफ तो छो शाहिदी ॾिनी क़ालू अंतकनल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै बदन जा उज़्वा चवंदा त असां छा कयूं वाहिद क़हार शाहिदी तो वठे जेको ठिकर बितर का बगलाइण ते कादिर आ वो रब तो असां का शाहिदी वठे असां छा कयूं असां पंहिंजे बस न पुट बदन जो वार वार ते शाहिदी ॾींदो हां ये घणी शाहिदी थियूं 7 शाहिदी थियूं अञा ॿुधो इन का वडी शाहिदी भी थींदी यौमइज़िन तुहद्दिस अखबारहा ज़मीन पंहिंजूं ख़बरूं ॿुधाईंदी अॼु जेकॾहिं हिन पिंडाल ते वेठा अॻे हर साल हुन परे पासे में थींदो आहे ओता के परे पासे में जलसो थींदो आहे हिन साल वरी हिन पासे में थियो आहे त हूअ ज़मीन बि शाहिदी ॾींदी हीअ ज़मीन बि शाहिदी ॾींदी मस्जिद में नमाज पढ़ो था ना फर्ज हिकड़ी जाय ते पढ़ो वरी सुन्नत हटी भी जाय ते पढ़ो तो वो जाय पे शाहिदी ॾींदी हीअ जाय पे शाहिदी ईद नमाज ते वञो था ना हिकड़ो रस्तो वठी वञो मोटो तो वरी ॿियो रस्तो हुजेव त ॿिए रस्ते सां हू रस्तो भी शाहिदी ॾींदो हीअ भी शाहिदी जिथे सजदो ॾिनी या ज़मीन शाहिदी ॾींदी वदा जिथे खैर खैरात कई या ज़मीन शाहिदी ॾींदी पर खुदा न खास्ता किथे चोरी कई किथे ज़िना कई किथे शराब पीती किथे गरीब जो रखो हाई किथे किथे कंहिंजी इज्जत लुटई या ज़मीन शाहिदी हां अञा ॿुधंदे अञा वॾी शाहिदी घणी थी शाहिदी 8 हाणे 9 शाहिदी जेका इन खां अञा वॾी शाहिदी वक़ाल الرسول या रब इन कौम इत्तखذوا هذا القرآن महजूरा क़यामत जे ॾिहाड़े में मदीने वारो साईं चवंदो मौला ही उहे माण्हू थई जन क़ुरान ॿुधी उनखे छॾे ॾिनो मुझो आयत पहुचियूं हुयनि
मुझा आलिम इन्हनि वटि विया नसीहतूं उन्हनि ताईं पहुतियूं तकरीरूं वाइज़ ॿुधंदा पर ॿुधी इत्तख़ज़ल क़ुरान महजूरा क़ुरान खे छॾे ॾिनऊं क़ुरान ते अमल कोन कयूं रब जे फरमान खे ॿुधी अणॿुधो बणाए छॾियूं वदा ओ मिठा ही वाइज़ त ॿुधी तो तकरीर त ॿुधी तो पर अमल बि तोखे करणो आहे साल थी विया थी वाइज़ ॿुधंदे हर साल तो वटि अचां हर साल हथ तो खणायां निमाज़ जे लाइ अञा निमाज़ नथो पढ़ी अञा ती दाढ़ी नथो रखी खुदा जो फरमान आ करमुला जी ॻाल्हि नाहे के पीर बुज़ुर्ग जी ॻाल्हि नाहे के मुल्ला मुराणे जी ॻाल्हि नाहे वाहिदुल क़हार जो क़ुरान तो वटि अचे रब जो पैगाम तो वटि अचे जमाली कन खोले ॿुध कन खोले ॿुध ही फ़कीर तो वटि अल्लाह जो क़ासिद बणिजी रब जो पैगाम तो वटि खणी ईंदो आहियां तुझो पुत खाइण कोन ईंदो आहियां तोको नज़रानो वठण कोन ईंदो आहियां अल्लाह जो पैगाम तो ॾे खणी ईंदो आहियां खुदा जो क़ुरान ॿुधी अणॿुधो बणाए छॾी जूं नथी चुरे तुंहिंजे कन ते वाइज़ ॿुधी पोती छड़ी भत काईंदो थो हे क़ुरान कंहिंजे लाइ आहे हे नसीहतूं कंहिंजे लाइ हे वाइज़ कंहिंजे लाइ साल थी विया अञा ज़िद नथो छॾे पंहिंजे रब सां ज़िद नथो छॾे अछी ॾाढ़ी थी वई तो कारो खिज़ा बणी अञा जवान थियण जो शौक़ु भली मस्ती कर पर वो ॾिहाड़ो याद करदा ओ मिठा कन खोल पंहिंजे दिमाग जी ताकूं खोल छा थो तोखे पैगाम मिले थोरो गौर सां ॿुधण जी ॻाल्हि आहे जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो हे क़ुरान हे आयतूं हे हदीसूं ही पैगाम जेके तुंहिंजे कननि ताईं पहुता मदीने वारो साईं चवंदो मौला ही उहे माण्हू थई जो मुंहिंजो क़ुरान हिननि जे ॻोठ वियो हो मुंहिंजा पैगाम हिननि ताईं पहुता हुया पर हिननि मुंहिंजे पैगामनि खे ॿुधी अणॿुधो करे छॾियो या नई शायद ऐं ॾहीं शायदी जेका अञा वॾी आहे जेको फ़ैसिले करण वारो अमीन मुनसिफ जज अदालत जेको लगाए वेठो आहे अल्लाह रब्बुल आलमीन वो भी पुट अल्लाह जंहिंजो ईमान आहे त अल्लाह ॾिसे थो हथ मथे खणो अल्लाह ॾिसे थो वधी ॿई हथ मथे खणो अल्लाह ॾिसे थो पक अथव हां पोइ जेके तूं लिकी लिकी गुनाह थो करी अम्मा कोन ॾिठी अबे कोन ॾिठी पर वाहिदुल क़हार ॾिठो या कोन ॾिठो रब ॾिठो या न ॾिठो जवाब ॾियो हां हाणे 10 शायदियूं ॿुधायूं ऐं क़ुरान मंझां ये सब शायदियूं तुंहिंजे मथां थींदियूं उन जाइ ते तोखे हिसाब ॾियणो पवंदो क़यामत जे ॾिहाड़े छा पुछाणो थींदो अन उम्रही फीमा अफनाह उम्र कहिड़नि ॻाल्हियुनि में फना करे छॾी अन शबाबी फीमा अबलाह जवानी कहिड़नि कमनि में बर्बाद कई अन मालही मिन ऐन इक्तसबहु माल किथों कमाई ज़रियो कहिड़ो हुई सोर्स ऑफ इनकम छा हुई कमाईंदो है त कीअं कमाईंदो है वफीमा अनफक्तहु माल जेको ख़र्च कई सो कीअं ख़र्च कई कहिड़े कमनि में ख़र्च कई हिसाब लगाए पाई जो पुछाणो थींदी वदा वो मिठा मामूली ॻाल्हि नाहे पंजो सुवाल थींदो माज़ा अमिल फीमा अलम वाइज़ ॿुधई तकरीरूं ॿुधई नसीहतूं ॿुधई अमल कंदो हुए कन न हां वाइज़ ॿुधी थो माशाअल्लाह वॾे शौक़ सां ॿुधी थो पर अमल कंदो हुए या न ये 5 सुवाल थींदा ऐं 10 शाहिद तुंहिंजे मथां हूंदा हाणे ॿुधाए जेको फ़ैसिले वारो मिसाल ॿ ॼणा विढ़ी पवन ऐं फ़ैसिलो खणी अचनि साईं अब्दुल रज़ाक जमाली साहब ऐं अब्दुल रज़ाक जमाली पाण ॾिसे वेठो तव्हांखे विढ़ंदे ॾिसे वेठो उनजे साम्हूं लड़ाई थी हुजे शाहिद हुजे न हुजे त चवंदो मां पाण ॾिठो ते बाक़ी मां ॿिए कहिड़ो शाहिद
पर जेकॾहिं अल्लाह पाण बि ॾिसे पियो वरी मदीने वारो बि शाहिदी ॾिए, वरी कुरान भी शाहिदी जे, वरी मस्जिद भी शाहिदी जे, नमाज क़याम जमीन भी शाहिदी जे, हथ शाहिदी जे, पैर शाहिदी जे, कन्न शाहिदी जे, अखियूं शाहिदी जे, बदन जो वार वार शाहिदी जे। हां बुधाए उन्हें दिहाड़ी जे लाइ को अथई फिक्र का अथई चिंता तो उन्हें दिहाड़ी जे लाइ छा ठायो अल्लाह जो फरमाए या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द। ए ईमान वारा अल्लाह का जो ऐं ॾिसो त क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा ठाहियो, छा तयार कयो अथव। ओ अदा जे तो नवाब शाह ने 5 रुपया खीसे में खणी वींदे, जे हैदराबाद वनी त 500 खीसे में खणी वींदे। अदा भाड़ो ढोबे चांहि पींदुसि, को दोस्त मिली वञे 5 रुपया हूंदा खीसे में त कंहिंजो मोहताज न थींदुसि। 50 किलोमीटर जे सफ़र जे लाइ 5 रुपया खणी थो वञे, पर अल्लाह जी कोरब ने अल्लाह जे मुल्क ते हज़ारे साल वञणो ई ॿुधाए त उतों जे लाइ ठाहियो अथई। ओ मिठा उन दिहाड़े ते माल कम नहीं हुई, बनियूं घणी उधारी, मिल्कियतूं घणी उधारी, सोनो धारी या न चांदी धारी या न। ओ मिठा तो पुछा करी त नमाज पढ़ंदो रोजा रखंदो हुए या न, मुझो कुरान थी अमल कंदो हुए या न, मुझे पैगामन के बुद्धि अमल कंदो हुए या न। इहो पुछाणो थींदी क़यामत जे ॾिहाड़े। पो करे वठजे करणो थई, वरी वापस न वरणो थई। करे वठजे करणो थई, भारत कर त असां के हिसाब करे पो जन्नत मोकले या जहन्नम मोकले, पर हिसाब कर बी कक थी पिया। हजरत आदम चंदो मुंजा पुत्र ओ मुंजी औलाद तवां ॾिसो अज रब एडो डमरियो आ, एडो काबड़ियो आ, एडो गुस्से में आयो आ जो कॾहिं न एडो काबड़ियो। अज मां पाण डिॼां थो त मुखों जे खणी पुछे त दाणो छो खाधो जे मुखों पुछी विझे त दाणो छो खाधो हुई। मूं झलियो माइला तकरबा हाज़िह शजर, हिन वण जे वेझो न वञो, हवा ऐं आदम ॿई हिन वण खे न खाइजो, पोइ जो दाणो खाधो। अॼु जे रब पुछे त मां कहिड़ो जवाब ॾींदुसि। मुंहिंजी जुरत नाहे जो रब सां ॻाल्हाए सघां। नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, मुखे मुंहिंजे सिर जी या मां न ॻाल्हाईंदुसि, वञो के ॿिए वटि। पुट हेॾे ध्यानु ॾिजो, अॼु अल्लाह खे असां ॾिठो बि कोन्हे। जी ॾिठो आहे तव्हां अल्लाह ॾिठो बि कोन्हे, ग़ैब आहे पर उते क़यामत जे ॾिहाड़े हीअं अल्लाह साम्हूं असां बि पुछंदासीं बुखारी में हदीस आहे, हल नरा रब्बना यौमुल क़ियामा, या रसूल अल्लाह छा असां पंहिंजे रब खे क़यामत जे ॾिहाड़े ॾिसंदासीं। पण फरमाए सिज मथों बीठो हुजे, ककर न हुजे, झुड़ न हुजे, ॾिसण में ईंदो या न ईंदो? जो सिंध ॾिसण में ईंदो। पण फरमाए चोॾहीं जी रात चंड हीअं मथों चिमके बीठो, न झुड़ हुजे न ककर हुजे, ॾिसंदो या कोन ॾिसंदो? चोसी हा ॾिसंदासीं। पण फरमाए कीअं क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह खे तव्हां अखियुनि सां ॾिसंदा, विच में न पर्दो हूंदो न हिजाब हूंदो, हीअं रब साम्हूं। पुट हाणे थोरो सोचण जी ॻाल्हि आहे, हींअर त अल्लाह ॾिसण में बि नथो अचे, उते त साम्हूं हूंदो, ॾिसण में बि ईंदो। पोइ उहे माण्हू जेके हिते चवनि था न ग़ैर अल्लाह वटि न वञो
या रसूल अल्लाह नचो, या अली नचो, या दस्तगीर नचो, ये सभई चवंदा त वञो को सिफारिशी ॻोल्हियो। ये न चवंदा किरी पो रब जे इहो सभु साम्हूं किरी पो सॼो सपाटायो न्यासमंदी कयो, निवड़त कयो, रब परची पवंदो न। ॾिसंदा त अॼु रब खे परचाइण का मामूली ॻाल्हि न आहे। असां कोन ॻाल्हाए सघंदासीं, वञो को सिफारिशी ॻोल्हियो। ॻाल्हि सम्झो था? फैसले वारे ॾींहुं ख़बर पवंदी त सच ते केरा, कूड़ ते केरा, हक़ ते केरा, नाहक़ ते केरा। हिते रोकनि था या रसूल अल्लाह न चओ, पर फैसले वारे ॾिहाड़े ते ख़बर पवंदी त या रसूल अल्लाह चवण खां सवा छोटकारो थींदो ई। अल्लाह या पुत्र पुत्र कोन दिहाड़े ते हजरत आदम वट जने आया। हाणे इहो जेको वञणो आदम वट इहो माण्हुनि जो फैसलो, कंहिंजो फैसलो? माण्हुनि। पर हाणे हजरत आदम चवंदो न नफ्सी नफ्सी इज़हबू इला गैरी, मूंखे मुंहिंजे सिर जी ॿिए कंहिं वटि वञो। हजरत आदम ये कोन चवंदो कि अॼो का मूं वटि था चवनि। बाबा डायरेक्ट खुदा खे सॾी अलाह नथो ॿुधे वञा, अलाह नथो सुणे वञा, छो था पीरनि पर फकीरनि वटि चवनि था या कोन था चवनि? आदम भी ये कोन चवंदो त अलाह खे सॾु कयो पोइ सजदे में फस्जुदू लिल्लाह, अलाह खे सजदो कयो, इस्तिगासो बिल्लाह, अलाह सां रण कयो, तव्हां कयो, रब खे सॼो न। आदम चवंदो मां न ॻाल्हाईंदुसि, बाक़ी कंहिं ॿिए खे वञी सिफारिश भला सिंधियो केरु काॾे वञो? हज़रत आदम चवंदो नूह वटि वञो। हज़रत नूह वटि ईंदा, हज़रत नूह चवंदो त मां रब जे अॻियां ॻाल्हाए नथो सघां, तव्हां वञो इब्राहिम खलील वटि। इब्राहिम चवंदो त वञो मूसा कलीमुल्लाह वटि। मूसा कलीमुल्लाह चवंदो त वञो ईसा रूहुल्लाह वटि। पुत्र हाणे इहा त रब जो फैसलो थियो त आखिरकार सॼी क़ौम खे अचणो आहे महबूब वटि। सिधो ई हुजूर वटि वञनि, सिधो ई सभई गॾी करे अचनि। आदम वटि छो विया, नूह वटि छो विया? असल में रब खे ॾेखारणो आहे, नबियनि खे बि रब ॾेखारींदो, माण्हुनि खे बि रब ॾेखारींदो त मुंहिंजे मुहम्मद जो शान छा। सुभान अल्लाह। ऐं ॿियो त असां जेके या रसूल अल्लाह चवण वारा आहियूं, असां अल्लाह जे प्यारनि जे ज़ियारत जा क़ाइल आहियूं, दीदार जा। इन बहाने सां आदम जी भी ज़ियारत थी वेंदी, नूह जी भी ज़ियारत थींदी, मज़ो ईंदो न। जेॾीमहिल हज़रत आदम जवाब ॾींदो, धिकींदो वरी ॿिए पासे, वरी उहो दीदार करे उहो बि जवाब ॾींदो, वरी ईंदासीं टिएं पासे, वरी ईंदासीं चौथे पासे। सभु नबी जवाब ॾींदा, सभु नबी चवंदा त मां इन जे लाइक़ न आहियां जो चवां त रब जी ज़ात सां मां ॻाल्हाईंदुसि। पर जेॾीमहिल सभई हबीबनि जे दर ते ईंदा त महबूब ईअं न चवंदा त इज़हबू इला गैरी, हबीब चवंदा अना लहा अना लहा। अल्लाह या रसूल अल्लाह या। जेॾीमहिल सारी मखलूक गॾु थी हुसैन जे नाने जे दर ते ईंदी, मुहम्मद मुस्तफा जे दर ते हाज़िर थींदी, ओॾीमहिल निमाणा नेण हूंदा, अखियुनि मां लुड़क पिया वहंदनि, चवंदा या रसूल अल्लाह
अज सब नबियन जा दर निहारे आया बाबे आदम जवाब दिनो नूह नजीउल्लाह जवाब दिनो इब्राहिम खलीलुल्लाह सुफारत की हामी को न भरी असाजी इस्माइल ज़बीहुल्लाह मदद को न कई मूसा कलीमुल्लाह असाजी सिफारिश रब वट को न कई असाजी ईसा रूहुल्लाह मदद को न कई या रसूल अल्लाह अज सब दरण ता मायूस थी सोना तुझे दर ते आया महबूब तोरी हनबी का वाहन बचिया क्यों दर न बचुआ जेको रुठल रब पर जाए ने जेको मालिक करीम राजी करे ने ओ मुझे सोना हबीब अज हिक दर पहुंचोई ॾिठो थो महबूब तू असांजी सिफारिश कर वकील हुंदा वजीर हुंदा अमीर हुंदा बादशाह हुंदा हुक्मरान हुंदा वली हुंदा सिद्दीक हुंदा शहीद हुंदा सारी मखलूकात हुंदी रुगे ही उम्मत न आदम जी उम्मत नूह जी उम्मत इब्राहिम जी उम्मत इस्माइल जी उम्मत हजरत मूसा जी उम्मत हजरत ईसा जी उम्मत सब उम्मत गॾिजी मुझे दिल पर मोहम्मद जे दर ते अर्ज कंदा सोना अज तोखो सवाब को दर रहे मीका कंधी किनारो मुंजी किश्ती किनारे ते लगायो या रसूल अल्लाह मुंजी बर्बाद बस्ती के मुझी वैरान बस्ती के वसायो या रसूल अल्लाह मुझी वैरान बस्ती के वसायो या रसूल अल्लाह जेरी मन सभई हबीब जे दर ते ईंदा मुझा सोना हबीब फरमाईंदा इन जो लायक माई हकदार आया अज रब जे ॻाल्हाइण वारो माई आया हुजूर सिर सजदे में रखंदा जेरी मन सिर सजदे में रखंदा हुजूर रोण लगदा महबूबन जे रोण जो सुकन जो आवाज असा गुनहगार दिला असा बदकार दिला हबीब रोवा अखन में लुढ़कारे सिर सजदे में रखदा रब फरमाइंदो ए मुझा महबूब अज तुझे रोण जो दिहाड़ो है वला सौफ युती कर रब्बुक फतरदा ओ मुझे सोना हबीब अज तुझो रब तोखे एतरो ॾींदो जो राज़ी इरफा रअसक हबीब चेहरो मुबारक मथे खण मुंह मुबारक मथे कर घुरंदो वञ मानींदो वञा सुभान अल्लाह मुझा दोस्तों हबीब करीम सिर मुबारक सजदे में मथे खणंदा अल्लाह जी वहदानियत रब जी तारीफ बयान कंदा एड़ा लफ्ज ॻाल्हाईंदा जे न अॻु के ॻाल्हाया न पोइ के ॻाल्हाया एड़ी रब जी तारीफ कंदा रब फरमाइंदो हबीब अज खुर जी चवंदे दी मार कंदस पो उन दिहाड़े ते महबूब जी चवंदा थी रब कंदो पो उन दिहाड़े ते बख्तावर उहे हुंदा जन जी मदीने वालो साईं शफाअत कंदो पूछा छो अब्दुल रज़ाक जमाली वाला तहां के महबूब जी शफाअत खपे या न खपे के शफाअत खपे हां
जे महबूब जी शफाअत खपई न त महबूब जे दर जो गुलाम थी वई महबूब जी सुन्नत शरीयत जी ताबेदारी कर साईं फरमाइन था मन दैया सुन्नती हुर्रिम अलैहि शफाअती जे मुजी शफाअत मुजी सुन्नत के छडे नो मुजी शफाअत का महरूम जे मुजी सुन्नत के छडे नो मुजी शफाअत का महरूम थी पुटई दाढ़ी के जी सुन्नता जवाब दियो ए पटको के जी सुन्नता ए साई चादर के जी सुन्नता मदीने वाले साईं जी हां साईं फरमाइन था जे जानी वाणी मुजी सुन्नत के छले नो यो मुजी शफाअत का महरूम रह जी विंदो पर हुजूर जी शफाअत के मिलंदी जेके मुस्तफा जे गुलामी करन वाला हां को भली गुनहगार हुजन साईं फरमाइन था शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मुजी उम्मत जा कबीरा गुनहगार इंदा उनन जी शफाअत कंदस हां बुधाए को शफाअत महबूब जी खपई त नबी जो दर वठ हबीब जी सुन्नत जी ताबेदारी कर महबूब जो सच्चो गुलाम थी वञ महबूब जी इत्तबा ताबेदारी कर फरमान हबीब जो मिलंदो वञे अमल करे कंदो अमल जेके नमाज न पढ़ंदा आयो से इजराद कयो तो पंज वक्त पढ़ंदा जन के दाढ़ी नाहे से दाढ़ी मुबारक रखो बेदीनी जा कम छडियो बेहयाई जा कम छडियो गुनाहन जा कम छडियो वदा मुझे सोने नबी जे दरजा सच्चा गुलाम बन इत्तबा कयो ताबेदारी कयो मदीने वाले साईं जी मुझा दो कुरान सा मोहब्बत रखो कलमे सा मोहब्बत रखो सुन्नत शरीयत सा मोहब्बत रखो महबूब जे दरजी गुलामी मिली वई त क़यामत जे दिहाड़े में मुस्तफा जो शफाअत हकदार मंज़िल लज़ी यशफ़उ इंदहु केरा जेको अल्लाह वट सिफारिश करे सके केरा वट सिफारिश करण वारो सवाए उने जे जेके अल्लाह पाण इज़्न दींदो साईं फरमाइंदा अना अव्वलु शाफ़िइन व अव्वलु मुशफ़्फ़िन क़यामत जे ॾियारे सब का पेरी शफाअत करण वारो मां ऐ सब का अव्वल जेजी शफाअत कबूल थींदी वो मां मोहम्मद करीम हां उने ॾियारे ते जने मदीने वारा साईं ईंदा ऐ गुनहगारन जा बुडल बेड़ा तरंदा अहमद जामो अजो पार उकारींदो असां जो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो जदे क़यामत जो ॾींहुं थींदो दा मलाइक मुहम्मद के सुध दींदो दा ओ बुधण साण बाजार ईंदो दा उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो ओ पारे उकारींदो अरबी जाम मिठो पारे उकारींदो असां जो तार मां बेड़ो तारींदो मदनी जाम मिठो हां ओ महबूब क़यामत जे ॾियारे असां जो शाफ़ी थींदो हां को हे महीनो उन महबूब जे विलादत जो महीनो आहे उन ॾियारे ते कुरान ॿुधी त भाव खां भॼी वेंदो पीउ पुट खां भॼी वेंदो माइट जो दुश्मन थी वेंदो पर उन ॾियारे ते जेको कुर्बदार करीम कम अचे उन महबूब जी आमद विलादत थी रबीउल अव्वल में पो उन सोने जे अचण ते ख़ुश आहीं या नहीं केड़ा ख़ुश आयो वो महबूब असां के मिलियो मूसा जी उम्मत के वो नबी न मिलियो ईसा जी उम्मत के वो न मिलियो उहे क़यामत जे ॾियारे ते असां गॾजी महबूब जे दर ते एड़ो महबूब असां के मिलियो बेखबर एड़े यार जे अचण ते ख़ुश आहीं या नहीं हां को मिलाद मल्हाईंदे या न मल्हाईंदे
के चोंदा मिलाद मल्हाइण बिदत नाजायज़ आहे तोखे ख़बर कहिड़ी चरीअ जा पुट बिदत जी तोखे ख़बर आहे त बिदत चइबो छा हां बिदत नहीं शइ हुजे ना त तूं हुजूर जे दौर में हुए तूं बिदत जो पीउ बिदत तुंहिंजी माउ बिदत तुंहिंजो घराणो बिदत तुंहिंजा कपड़ा बिदत अहिड़ा कपड़ा हुया हुजूर जे दौर में हे मशीनूं हुयूं छा हे मस्जिद जा मीनार हुया छा मस्जिद के ये जेके हने पंहिंजो मुनारा हुया छा मेहराब हुया छा ये बिदत कुरान हिकड़े किताब जी सूरत में कुरान हुजूर जे दौर में कोनो खची जे फरन ते हथन जे मथा काठ जे टुकरन ते कुरान लिखियो ए कुरान में तो बाद में उस्मान गनी हां हे मस्जिदों बिदत मुनारा बिदत हे जलसा बिदत हेतियूं हजार बिदतूं करी तो इते तुझी नजर ही कोन थी पए बाकी मिलाद तो बिदत हो नजर अचे है वो जई ने अकुल ही नहीं हां नालो छा अब्दुल गफार के मुरीद मुझो मुरीद मूसा मोहब्बत हां हाने जे मां तुझे तडे ते ता खुश थींदे नाराज थींदे तू हिन को पूछो यार मौली साहब आलिम आई फतवा दे मुर्शिद तो खुशी मल्हाया या न मल्हाया फतवा पुछंदे फतवा चवंदे यार तो अचे फतवा छादी महबूब तो अचे मुझो यार तो अचे मुझो दिलदार तो अचे फतवा छादी दलील छादी यार जे अचण ते आशिक के खुशी में टिड़ी पवंदा है फाउनन ते जेके मिलाद के बिदत था चवने अच तो के कुरान हदीस में साबित करे दिया तो मुस्तफा जो मिलाद बिदत ना है खुद मदीने वाले साईं पाण पंजो मिलाद मल्हाए हां ओ मिठा बिदत नाजायज ना है मिलाद मल्हायो सभई मल्हायो घर घर में मिलाद मल्हायो जे रोके न था न तिए तू वधी के मिलाद मल्हा भला बियो कुछ न करी झंडड़ो वडो मथे हण समझी ए नारो ॾाढे हण भला बियो न त तकरीर मुंजी त थे न या वडे आवाज हलाई मुंह वारी तकरीर बेनन के इए आ किए जी3 जी गोली सणंदा हजरत पीर मिठा सिंह फरमाइंदा भाई जेको तुसारा मुखालिफ होवे दुश्मन होवे ओना लड़ो ना झगड़ा न करो अगू खीसा होवे इता 100 रुपए दा नोट घतो सनड़ा कपड़ा हुजे अच्छा उजरा अतर मखे खुशबू सवा जा नोट नहीं तो हणी ए बाह लुडे तो हली बियो कुछ न चो आप ही जल में समझो बियो कुछ न चो या रसूल अल्लाह जो नारो हणो मिलाद मल्हायो घर घर के रोशन कयो खैर खैरातूं कयो हबीबन जे अचण जो जश्न मल्हायो पाणी सड़न अजीब गाला जिए ता झलन तिए आशिक दा जोर ॾे मुंजी बची ॾाढी थी आई मिलाद शरीफ गाईंदे बयान करे 5-10 साल अॻु में एतिरो शूर शौक़ न हो जेतिरो हींअर आहे कि न मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे एॾा जुलूस अॻे बि कोन थींदा एॾा माण्हुनि में मोहबत अॻे कोन हूंदी जेतिरी हींअर मुझा दोस्तों त महबूब जे अचण जी खुशी मल्हायो जश्न मल्हायो मिलाद मल्हायो मुझे सोने हबीब जे आमद ते मुझा दोस्तों जेको खुश थींदो आ मदीने वारो साईं बनेगा मां मुबारक ॾियां थो हिन मिलाद जे मेज़बानन के जन सोने नबी जे अचण जी खुशी में ही मिलाद मल्हायो अल्लाह उन जे रिज़्क में बरकत विझंदो अल्लाह उन जे इज्जत दीन माल में बरकत विझंदो ओ मिठा मदीने वाले साईं जा मिलाद मल्हाईंदासीं हुजूर जे अचण जा जश्न मल्हाईंदासीं असां जी आदर वाहर वसीलो आहे मदीने वारो साईं कहीं उन महबूब जी फरमाबरदारी कयो सुन्नत शरीयत ते इत्तिबा कयो महबूब जा हुक्म
पढ़ी उन ते अमल कयो ताजी दुनिया दा आबाद ताजी आखिरत दी आबाद हिते अल्लाह ताला ने चवण तवा से बुझण पंजे दर्जे कबूल मंजूर फरमाए रब करीम इंशाअल्लाह असा सबनी के हबीब पंजे दर्जे सच्ची गुलामी नसीब फरमाए ये किताब पाकीज़ा जिंदगी घर चाहे घर कीअं ठाहिजे घर कीअं हलाइजे घर में छा रखजे छा न रखजे हंध कीअं हुजनि बिस्तरा कीअं हुजनि मुस्तफा जी सुन्नत मुताबिक़ पूरी जिंदगी जो ज़ाल जा हक़ कहिड़ा मुड़स जा हक़ कहिड़ा पीउ जा हक़ कहिड़ा पुट जा हक़ कहिड़ा पाड़े ओड़े जा हक़ कहिड़ा वालिदैन खे कीअं राज़ी कजे पूरी जिंदगी जो दस्तूर अमल हिन किताब में लिखियल अथव इहो किताब वठो पढ़ो ऐं ॿियनि ते पहुचो ऐं ॿियो किताब आहे औरतुनि जा अहकाम समझो ये बिना दाढ़ी वाली कौम सुधरी वही तो जो जहान सुधरी समझो तो ये औरतुनि जा अहकाम पढ़ो ऐं ॿियनि खे बि पढ़ी ॿुधायो पंहिंजे घर वारनि खे बि पढ़ी ॿुधायो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी थिए रब शाह अमल अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह या सारी जमात ते राज़ी सभिनी जे मन जी मुरादूं पूरियूं फरमा कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जी मुश्किलात आसान फरमा या अल्लाह या सारी जमात ते राज़ी थी इन गोठ ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल कर या अल्लाह मोहतरम अब्दुल रज़ाक जमाली जी इन गोठ ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा रोज़ महशर मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब कजा उहे कम करा जिन में तू राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि